ज़िंदगी अॼुकल्ह चङी तेज़ थी वई आहे। ॾियण त हिकु रेस, ख्वाहिशूं अनगिनत थी चुकियूं आहिनि। सभिनि खे सभु सुख, सभु ऐश माणणा आहिनि। हुन लाइ भॼणो त पवंदो तेज़। कर्मनि में बि तेज़ी त अचणु खपे। माण्हू अलॻि अलॻि तरीक़े जा कम कनि था। कुछ सेखारे कमाइनि, कुछ धंधो व्यापार था कनि। जाम कुछ जे चक्कर में शायदि कॾहिं ग़लति थी पवंदो आहे। हर पल ज़िंदगी छा असांजे वस में हूंदी आहे या असां निचोड़ियल बेवस हूंदा आहियूं। वॾा चवंदा आहिनि सभिनी जो दाणो पाणी तय आहे। वक़्त अनुसार सभु मिलणो आहे। छा सही छा ग़लति, अलाए मुंहिंजी दिलि तोखे छा खपई। बियो 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 समझाईंदासीं, हिकदम बराबर समझाईंदासीं, पर सेठ जी स्टाइल में। ज्ञान ॾींदासीं, हिकदम बराबर ज्ञान ॾींदासीं, पर मनोरंजन सां गॾोगॾु खिलाईंदासीं, नचाईंदासीं, टपाईंदासीं। ॿियो छा खपई।